अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। गॾा मां आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर जे इलाइक़े यूसी दरसाणो छनो में सैयद यूसुफ शाह इमनानी जो उर्स मुबारक जी तकरीब शुरू थी वई। उर्स में बाज़ारुनि खे ख़ूबसूरत तरीक़े सां सजायो वियो ऐं शाम जे टाइम मलाखड़े जो एहतमाम कयो वियो। मलाखड़े में सिंध खां आयल मल जे पहलवाननि जी रांदि जो मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते महिमान ख़ासि एडमिनिस्ट्रेटर ज़िले कौंसल कराची नूर हसन जोखियो, लाला असलम जोखियो, इंजीनियर मज़हर शाह ऐं ॿियनि महिमाननि मल पहलवाननि खे इनामात सां नवाज़ियो। उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर ज़िले कौंसल कराची नूर हसन जोखियो ॻाल्हाईंदे चयो त अल्लाह जे वलियनि तां फैज़ मिलंदो आहे। अल्लाह जे वलियनि भाईचारे जो सबक़ ॾिनो आहे ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो आहे। मेले में हज़ारनि जी तादाद में हाज़रीन शिरकत कई।